इलेक्शन कमेटी के मुबारकबाद ॾींदुसि, मुंहिंजे उस्तादनि खे मुबारक ॾींदुसि त हिन इलेक्शन जो प्रोसेस लाइ असां पहिरियों क़दम पूरी सिंध खयो आहे त असां बि पंहिंजे तरीक़े जी इलेक्शन कमेटी चूंडी आहे। स्टेज ते वेठल मुंहिंजा मोहसिन, मुंहिंजा वॾा, ख़ासि करे साईं नूरुल अमीन मुंहिंजो मोहसिन मोहतरम वॾो, ॿिया जेके क़ाबिल एतिराम साईं वेठा आहिनि सभु मुंहिंजा वॾा मोहतरम आहिनि ऐं मुंहिंजा मातरी तिल के उस्ताद साहिब वसलम। सभ खां पहिरीं आउं इलेक्शन कमीशन खे इहा गुज़ारिश कंदुसि त साईं हाणे तव्हां दोस्त ज़रूरु आहियो पर तव्हां न्यूट्रल आहियो। जेकॾहिं इलेक्शन थिए थी त तव्हां हिकिड़ा उस्तादनि जा मुनसिफ़ आहियो, तव्हां जेके फ़ैसिला कंदा असांखे क़बूल हूंदा। इंशाअल्लाह असांजे तरफ़ां बि तव्हांखे मुतमइन कंदासीं, जीअं तव्हां हलंदा तीअं असीं तव्हां सां हलंदासीं। इंशाअल्लाह असां तव्हां ते का बि ज़ोरदार, का बि बार्गनिंग, को बि प्रेशर न विझंदासीं। जेको पेट्रोल जो आइन आहे उन मुताबिक़ तव्हां फ़ैसिला कंदा, असीं तव्हां सां गॾु हूंदासीं। ऐं उमेद करियां थो मातरी तल के इन्हनि उस्तादनि मां त इंशाअल्लाह उहे बि भरपूर नमूने साथ ॾींदा। ॿी ॻाल्हि त उस्तादनि खे आउं इहा गुज़ारिश कंदुसि त ही पहिरियों क़दम